अस्सलाम वालेकुम। अच्छा, लॉगरिथम के असां थोरो जेकॾहिं रिव्यू कयूं त सभिनि में असां सभिनि खां पहिरियों पढ़ी आयासीं साइंटिफिक नोटेशन। साइंटिफिक नोटेशन इहा हूंदी आहे त जेका ॾहाई आहे उहा किथे बि हुजे उहा तव्हां हिकु अंग खां पोइ खणी ईंदा। जीअं हिन में 68.75 आहे त ॾहाई हिकु अंग हेॾे शिफ्ट कंदो ऐं बदिले में छा थींदो, मल्टीप्लाइड बाय 10 थी वेंदो, 10 जे मथां पावर 1 अची वेंदो। ठीकु आहे। अच्छा, जीअं हिते आहे ॾहाई हिकु ॿ टे चारि अंग। हाणे ॾिसो न, ॾहाई खां पोइ हमेशह ज़ीरो न हुजे, को बि नंबर हुजे, हिकु ॿ टे चारि पंज छह सत अठ नव ताईं कोई बि नंबर हुजे। सो हिनखे हिते से शिफ्ट कंदासीं, 7 खां पोइ ॾहाई ईंदी, घणा अंग शिफ्ट थी विया, 4 अंग शिफ्ट थी विया, 10 रेज़ पावर मल्टीप्लाइड बाय 10 रेज़ पावर -4 अची वेंदो। इहो तव्हांखे ऑलरेडी मां पढ़ायो आहे। हिननि में वरी रिवर्स प्रोसेस करण जे लाइ चयो अथऊं। हाणे तव्हांखे करिणो इहो आहे त एक्सरसाइज़ 3.1 तव्हांखे सॼी हल करणी आहे। ठीकु आहे। इन में जो हिकु अधु जेके जीअं हाणे हे हुयो, इन में यूनिट कन्वर्जन अची वई त उहो बि तव्हांखे सेखारे छॾियो ऐं तव्हांखे जेको आहे सो उनखे साइंटिफिक नोटेशन में लिखण बि सेखारे छॾियो। हाणे अॻिते जेकॾहिं असां हलूं त उन खां पोइ हे एक्सरसाइज़ नंबर 3.2 आहे। ठीकु आहे। हिन में चयल आहे त राइट ईच ऑफ द फॉलोइंग इन लॉगरिथमिक फॉर्म। हाणे लॉगरिथमिक फॉर्म में छा थींदो, log of 32 to base 2 is equal to 5। ठीकु आहे। लॉग जे साम्हूं 32 ईंदो, 2 जेको आहे उहो हेठि बेस में हली वेंदो, बराबरि छा जे अची वेंदो, 5 जे अची वेंदो। इहो बि तव्हांखे सॼो मां सेखारे आयो आहियां। हाणे इन पैटर्न ते तव्हां एक्सरसाइज़ नंबर 3.2 हल कंदो। उन खां पोइ असांजा अचनि था लॉज ऑफ लॉगरिथम। लॉज ऑफ लॉगरिथम। हाणे लॉज ऑफ लॉगरिथम छा आहिनि, इहे 4 खां 5 6 लॉज आहिनि जेके तव्हांखे मां हाणे सेखारियां थो ऐं उन्हनि जे मुताबिक़ तव्हांजी एक्सरसाइज़ नंबर 3.3 हल थींदी। ठीकु आहे। हाणे सिर्फ़ु उहे शयूं असां पढ़ूं था पिया सिलेक्टेड जेके पेपर में अची सघनि थियूं। ॿियूं जेके आहिनि तमामु घणियूं लेंथी आहिनि, जंहिंमें 10 15 मिंट, अधु कलाक बि लॻंदो आहे। हिननि में उहे न पढ़ंदासीं असां, सिर्फ़ु उहे शयूं, उहे टोकन क्वेश्चन पढ़ंदासीं जेके पेपर में अची सघनि था, जेके 1 मिंट में सॉल्व थी सघनि था। उहो असल में तव्हांजी लॉग जी जेको आहे सो बेसिक अंडरस्टैंडिंग चेक कंदा त तव्हांखे लॉग अचे थो या न। अच्छा, लॉज ऑफ लॉगरिथम में सभिनि खां पहिरियों जेको रूल आहे या लॉ आहे, उहो सभिनि खां पहिरियों आहे त लॉग ऑफ m इंटू n। ठीकु आहे। m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n। हाणे इहो छा आहे, परेशान न थीजिए, मां तव्हांखे आसान करे सम्झायां थो। सिंपल आहे, तव्हांखे जेकॾहिं आम ज़िंदगी में मिसाल ॾियां, आम रियाज़ी मां, त पोइ तव्हांखे सम्झ में ईंदी त जेकॾहिं 2 ज़रबिया 3 हुजे, जस्ट अ मिनट मां पेन बदिलायां, जेकॾहिं 2 ज़रबिया 3 हुजे, छा यार मसइलो आहे। अच्छा, 2 ज़रबिया जेकॾहिं 3 हुजे त ॿिए पासे ॾांहुं उहो छा थी वेंदो, ज़रब जेका आहे सोली सिंधी में चऊं त उहा जोड़ में बदिलजी वेंदी। उहो छा थी वेंदो, 2 + 3 में बदिलजी वेंदो। इहो लॉग जी सूरत में ईअं थींदो आहे, पर उहो अलॻि अलॻि थींदो आहे। ॾिसो हिते लॉग ॾिंगी जे ॿाहिरों आहे, माना ॿिन्हिनि जे लाइ गॾु आहे, यानी कि लॉग ऑफ m ज़रबिया n। हिते असां छा कयो आहे, लॉग m प्लस लॉग n। ठीकु आहे। तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियण जे लाइ, सम्झाइण जे लाइ मां चवां थो, जेकॾहिं हीअं हुजे लॉग 3 इंटू 4, जेकॾहिं हीअं हुजे, असां हिनखे छा में कन्वर्ट कंदासीं, लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 4। यानी कि ज़रब खे असां कन्वर्ट कंदासीं कंहिंमें, ज़रब छा में कन्वर्ट थी वेंदी, जोड़ में। हाणे इहो उसूल यादि रखी छॾियो। ठीकु आहे। पहिरियों लॉ इहो आहे, लॉग ऑफ m इंटू n इज़ इक्वल टू लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n। यानी कि जॾहिं बि ॿिनि शयुनि जी पाण में ज़रब हूंदी लॉग में, त उहे बराबरि ते ॿिए पासे ॾांहुं वञी करे जॾहिं लॉग खे तव्हां सॉल्व कंदो त छा में थी वेंदा, जोड़ में। पर तव्हांखे ईअं नाहे करिणो। इन में स्टूडेंट ग़लती कंदा आहिनि त लॉग m प्लस n करे छॾींदा आहिनि। इहो ग़लति आहे। अलॻि अलॻि लॉग जो m अलॻि प्लस लॉग n अलॻि अलॻि करे लिखंदो। ठीकु आहे। आयो पहिरियों लॉग या पहिरियों जेको रूल आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो, हे बिल्कुलु आसान आहे। ऐं ॿियों लॉग आहे, ॿियों लॉ आहे त जेकॾहिं लॉग ऑफ m अपॉन n, हाणे इन जो मतिलबु आहे वंड। ईअं लिखिबो आहे न, जी मिसाल 5/4 आहे त इन जो मतिलबु छा आहे, 5/4 आहे। असल में ईअं आहे। ठीकु आहे। चए थो जेकॾहिं लॉग हुजे m ऐं n जो, त ॿिए पासे ॾांहुं जीअं हिते ज़रब में हुयो जोड़ में कन्वर्ट थिए पियो, हाणे हिते वंड में आहे त हिन पासे ॾांहुं कट में थी वेंदो, बसि एतिरो ई आहे। यानी कि लॉग ऑफ m माइनस लॉग ऑफ n इन में कन्वर्ट थी वेंदो। तव्हांखे नंबरनि में मां सम्झायां त जेकॾहिं हीअं हुजे लॉग ऑफ, मिसाल था वठूं 15/3, हाणे छा थी वेंदो, तव्हांखे ख़बर आहे वंड में आहिनि त तव्हां छा कंदो, लॉग ऑफ 15 माइनस लॉग ऑफ 3। ठीकु आहे। पर लॉग अलॻि हूंदो, लॉग 2 दफ़ा ईंदो। ठीकु आहे। 15 सां अलॻि लॉग लॻंदो ऐं 3 सां अलॻि लॻंदो। हिन खे तव्हां इन तरीक़े सां सॉल्व कंदो। ॿियों रूल त जेकॾहिं हिन पासे ॾांहुं वंड हुजे त ॿिए पासे ॾांहुं छा में कन्वर्ट थी वेंदो,
कट में कन्वर्ट थी वेंदो। हाणे इहे हुया 2 रूल। आई होप इहे सम्झ में अची विया हूंदा। हाणे अॻिते हलूं था नेक्स्ट रूल ते। अच्छा, टियों असांजो रूल आहे त जेकॾहिं लॉग में पावर अची वञे, ठीकु आहे, जीअं मिसाल था वठूं लॉग, हाणे हिते एम ऐं एन छो खयो अथऊं, इहे 2 वेरिएबल खयां अथऊं, माना उन जी जॻह ते को बि नंबर अची सघे थो। माना चवनि था जेकॾहिं तव्हांजो हीअं अची वञे लॉग ऑफ एम पावर एन, त इनखे तव्हां सॉल्व कीअं कंदो, जेको पावर वारो हूंदो आहे उहो छा में अची वेंदो, कोएफिशिएंट में बदिलिजी वेंदो। हाणे हिते एन जेको आहे पावर में आहे न, इहो छा थी वेंदो, कोएफिशिएंट में, अददी मुंडे में अची वेंदो, यानी कि एन मुंड में ईंदो ऐं जेको आहे सो हिते एम अची वेंदो। यानी कि सिंपल असां चऊं त जेको पावर हूंदो आहे उहो कन्वर्ट थी वेंदो कंहिंमें, कोएफिशिएंट में कन्वर्ट थी वेंदो। हाणे तव्हांखे इहो नंबर में करे ॾेखारियां थो, पोइ तव्हांखे बिल्कुलु आसान लॻंदो। जेकॾहिं हीअं हुजे लॉग ऑफ 4 पावर 3, हाणे इहो जेकॾहिं असांखे सॉल्व करिणो हूंदो त असां छा कंदासीं, जेको पावर 3 आहे इहो छा में अची वेंदो, कोएफिशिएंट में अची वेंदो। कोएफिशिएंट अददी मुंडो, इहो हमेशह मुंड में हूंदो आहे, यानी कि हे अची वेंदो हिते ऐं हिते छा थी वेंदो, लॉग ऑफ 4 थी वेंदो। बसि एतिरो कमु आहे, ठीकु आहे, आसान आहिनि न 3 रूल। पहिरियों जेकॾहिं ज़रब हूंदी त उहो छा में चेंज थी वेंदी, जोड़ में। जेकॾहिं वंड हूंदी त उहो छा में जोड़ थी वेंदी, चेंज थी वेंदी, कट में। ऐं वाइस वर्सा, यानी कि जोड़ हूंदी त वापसि ज़रब में कन्वर्ट थी वेंदी, ऐं जेकॾहिं कट हूंदी त उहा वापसि वंड में कन्वर्ट थी वेंदी, ठीकु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पावर हूंदो त उहो छा में चेंज थी वेंदो, कोएफिशिएंट में। जेकॾहिं कोएफिशिएंट हूंदो त उहो वरी वापसि पावर में कन्वर्ट थी वेंदो। जीअं हिन में ॾिसो, जे लॉग पावर 4 पावर 3 आहे त 3 जेको आहे कोएफिशिएंट में अची वियो, अॻिते लॉग ऑफ 4 रखियोसीं। इहो असांजो रूल नंबर 3, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ रूल नंबर 4। अच्छा, चौथो नंबर जेको लॉग आहे उनखे चइबो आहे बेस चेंज रूल, ठीकु आहे। हाणे इहो पाण पोइ सिखूं था, छो जो हे 3 रेलेवेंट आहिनि, छो जो इहे नंबर सॉरी जेके आहिनि सो फंक्शन्स आहिनि उन सां रिलेटेड आहिनि, जोड़ कट वंड ज़रब सां। हे थोरो चेंज आहे, हिनखे वरी पाण पोइ पढ़ूं था। हिन पहिरियों 3 जी प्रैक्टिस करे अचूं था। हाणे उन्हनि प्रैक्टिस करण जे लाइ असां सभिनि खां पहिरियों हलंदासीं एक्सरसाइज़ नंबर 3.3 में। 3.3 में जेको पहिरियों नंबर हिसाब ॾिनल आहे, लॉग ऑफ बेस ए, ठीकु आहे, ऐं हेॾे छा ॾिनल आहे, एक्स पावर 3 वाई ऐं ज़ेड स्क्वायर। मां तव्हांखे सम्झायां थो, तव्हांजो दर्जो एक्सरसाइज़ नंबर 3.3 में पहिरियों नंबर दर्जो ॾिनल आहे लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू वाई अपॉन ज़ेड स्क्वायर टू बेस ए, ठीकु आहे, इहो आहे। हाणे ॾिसो, जेके असां रूल पढ़ी आयासीं उहे हिते अप्लाई थींदा वेंदा। सभिनि खां पहिरियों त जेके असां हिन में वंड में आहे, यानी कि एक्स क्यूब वाई, इहो छा आहे, ज़ेड स्क्वायर सां छा में आहे, वंड में आहे। असां पोइ हिते पढ़ी आया आहियूं त जेका शइ वंड में हूंदी आहे उहो उनखे असां छा में कन्वर्ट कंदा आहियूं, कट में कन्वर्ट कंदा आहियूं। सो असांजो हे कहिड़े तरीक़े सां थींदो सॉल्व। अच्छा, बेस इन में सेम रहंदो, लॉग ए। हाणे असां छा कंदासीं, ॾिसो हिन में 3 शयूं आहिनि बेसिकली, इनफैक्ट आहिनि त 4। हिकु हे वंड आहे, यानी कि मथी रक़म ऐं हेठी रक़म पाण में वंड में आहिनि। इन्हनि में फर्दर ॾिसो 3 वेरिएबल यूज़ थियल आहिनि, हिकु एक्स, हिकु वाई, हिकु ज़ेड। हाणे हे 2 हिन सां वंड में आहिनि, एक्स ऐं वाई पाण में छा में आहिनि, ज़रब में आहिनि। ऐं वरी हिन में जेको आहे सो पावर बि इस्तेमालु थियल आहे, सो हिन में सभु फार्मूला इस्तेमालु थींदा। हाणे ॾिसो, सभिनि खां पहिरियों वंड छॾाईंदासीं। हाणे छा कंदासीं, पहिरियों हे 2 वंड में आहिनि न, मथियों दर्जो ऐं हेठियों दर्जो वंड में आहिनि। सो असां लिखंदासीं लॉग ऑफ एक्स क्यूब वाई टू बेस ए, यानी कि जेको हे मथियों दर्जो आहे इहो इन मां कट कयो हेठियों लॉग कंहिंजो, लॉग ऑफ ज़ेड स्क्वायर। हाणे ॾिसो, हे जेका वंड में हुई असां हिनखे कन्वर्ट कयोसीं कंहिंमें, कट में, छो जो पोइ पाण पढ़ी आया आहियूं त लॉग ऑफ एम अपॉन एन इज इक्वल टू छा थींदो आहे, लॉग ऑफ एम माइनस लॉग ऑफ एन, ठीकु आहे, असां इहो पढ़ी आया आहियूं। हाणे हिते हे ज़रब में हुयो। अच्छा, हिते ॾिसो, हिते एक्स वाई खे मां हाली अलॻि न कयो आहे, छो जो हिते 2 जेके आहिनि सो हे ज़ेड कंहिंसां वंड में आहे, 2 सां वंड में आहे, यानी कि हिननि 2 जे लॉग सां हिन जो लॉग जेको आहे सो छा थियल आहे, वंड थियल आहे। सो असां छा कंदासीं, लॉग ज़ेड खे कट करे छॾींदासीं। हाणे जॾहिं इनखे वंड में खणी आयासीं त हाणे नेक्स्ट स्टेप छा कंदासीं, हे ज़रब में आहे, लॉग ऑफ ए। हाणे जीअं पोइ वरी जेको ज़रब वारो रूल हुयो त जेकॾहिं 2 वेरिएबल पाण में ज़रब में आहिनि त उहे छा में कन्वर्ट थी वेंदा, जोड़ में कन्वर्ट थी वेंदा, ठीकु आहे। सो हाणे असां छा लिखंदासीं, हाणे फर्दर यानी कि हिन खे असां टोड़ियूं था, छा लिखंदासीं, लॉग ए छा जो एक्स क्यूब ऐं प्लस लॉग ए वाई, ठीकु आहे। हाणे हे ज़रब में हुया, यानी कि एक्स क्यूब ऐं वाई पाण में ज़रब में हुया, असां हिननि खे छा में खणी आयासीं, जोड़ में, पर 2 जो अलॻि अलॻि लॉग, ऐं हेॾो वारो माइनस लॉग ए ज़ेड स्क्वायर हे अलॻि लिखी छॾींदासीं, ठीकु थी वियो। हाणे असां ॾिसंदासीं त ॿियो कहिड़ो फार्मूलो अप्लाई थिए थो। असां वंड मां जेको आहे सो कट में कन्वर्ट कयोसीं, वरी ज़रब हुई त उनखे जोड़ में कन्वर्ट कयोसीं। हाणे ॿियो छा थो थी सघे, ॿियो हिन में इहो थी सघंदो त जेके हे पावर आहिनि इन्हनि खे असां कोएफिशिएंट में खणी वेंदासीं। हाणे हिन जो कोएफिशिएंट हे त अची वेंदो, यानी कि हे थी वेंदो 3 लॉग ए ऑफ एक्स, ठीकु आहे। हिन जे मथां जेको पावर हुयो इहो छा में हलियो वियो,
कोएफिशिएंट में हलियो वियो प्लस हाणे हिन में वरी आहे न या ईअं खणी चऊं 1 आहे त उहो हेॾे खणी वञण जी ज़रूरत न आहे हे सेम इहो ई रहंदो log ऑफ बेस a टू y ठीकु आहे वरी माइनस हाणे जेको 2 हिते पावर में आहे इहो छा में अची वेंदो कोएफिशिएंट में अची वेंदो 2 log a ऐं हिते z हे तव्हांजो आंसर अचो हिन खां वधीक सिंप्लीफाई नथो थी सघे ॿी का शइ हिन में आहे न जेका असां सॉल्व कयूं ठीकु आहे वरी मां रिपीट कयां थो असांखे दर्जो मिलियल हुयो इन में 3 वेरिएबल हुया हिकु x हिकु y हिकु z हिते x में मुराद आहे x क्यूब हुयो